कीअं आहियो तव्हां सभई? अॼु मूंखे तव्हांखे धनतेरस जूं खोड़ वाधायूं ॾियणियूं आहिनि, पर जॾहिं इहो वीडियो वेंदो त हिन ॾियारी हूंदी। असां ईअं झूने ज़माने में पाड़ेसरी थले ते वेही करे ॻाल्हाईंदा हुआ न घरनि जे ॿाहिरि, उहो तव्हां वीडियो शूट कयो तव्हां लाइ। पहिरियों त मूंखे तव्हांखे इंट्रोड्यूस कराइणो आहे मुंहिंजी राणीअ खे, सुमन आंटी खे। मां जाम सालनि खां माना आई एम श्योर जाम सिंधी हर घर में हटड़ियूं रखंदा आहिनि, ठीकु आहे, ॾियारीअ ते। बट मूंखे हिन साल ईअं हफ़्ते ॿी हफ़्ते खां जाम उणितुण हुई मन में, भई हटड़ियूं रखंदा छो आहिनि माण्हू, हटड़ियूं रखंदा छो आहिनि। मां घटि में घटि 3-4 ॼणनि खां पुछो, ऐं सभु ईअं वॾी उमिरि जा, ओके दादा, सभिनी दादाउनि चयो असांखे न ख़बर आहे। पोइ हाणे मां 8 ॾींहंनि खां बीमार आहियां, त 2 ॾींहंनि खां मां आंटीअ वटि कलियूं खणाइण पई वञा, ओके। त कल्ह मां आंटीअ खां पुछो, भई आंटी ॾियारी जी तयारी कयव, हटड़ियूं रखंदा आहियो? त चऊं हा, चवनि मूंखे हटड़ियुनि जी माना ई न ख़बर आहे। पोइ जो आंटीअ सभु ॻाल्हियूं ॿुधायो, मुंहिंजो इहो दिमाग़ु खुली वियो ऐं मूंखे जाम भरोसो आहे भॻवान ते। त ईअं थो लॻे कि साक्षात भॻवान मूंखे कलियूं इन करे ॾिनई कि मां वञा कलियूं खराइण ऐं आंटी खां पुछां भई हटड़ियूं छो रखबियूं आहिनि। पहिरियों त हिन चैनल ते तव्हांजो खोड़ खोड़ स्वागत, मज़ो आयो। थैंक यू। कीअं थो लॻे आंटी पहिरियों दफ़ो यूट्यूब ते? मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। आंटी पहिरियों त तव्हां मूंखे ॿुधायो हटड़ियूं छो रखबियूं आहिनि? हटड़ियूं जेंट्स जे करे रखंदा आहियूं, जेतिरा मर्द हूंदा आहिनि ओतिरियूं हटड़ियूं रखबियूं आहिनि। हटड़ियुनि जी पूॼा थींदी आहे। हटड़ियूं इन करे रखंदा आहियूं भई हट खोलण जे करे हटड़ियूं रखंदा आहियूं। हट खोलण लाइ माना, हट माना छा? हट माना दुकान। अच्छा, त दुकान असां घर में खोलियूं था? हा, मूंखे थोरो सम्झायो। असां दुकान इन करे खोलींदा आहियूं भई जीअं जेंट्स जा दुकान हूंदा आहिनि, इन करे हट असां खोलींदा आहियूं। खोलींदा आहियो माना बोणी था कयूं? हा, बेणी था कयूं। आंटी हटड़ीअ में छा छा रखंदा आहियूं? हटड़ीअ में हे मितेरो आहे, ऐं हे लूणु विझिबो आहे, ऐं हे हैड विझिबी आहे, ऐं लाई विझिबी आहे, ऐं मिठाई विझिबी आहे। ॾीए जे जॻह ते असां मेणबत्ती ॿारूं था। हे तव्हांजो हथु आहे तयारु रखिबो आहे। इहो लूणु ऐं हैड छो रखिबो आहे? दुकान था खोलियूं त लूणु हैड त रखंदासीं, तॾहिं त दुकानु लॻंदो। हैड लूणु भई विकिणूं था कुझु त भई लाई मिठाई मिक्स में रखिबो न, इहो हलियल आहे लूणु हैड। मितेरो छो? मितेरो बि वॾनि जो चयल आहे त इन करे मितेरो बि रखंदा आहिनि ईअं। ऐं पोइ खोलबो माना कीअं? खोल, तव्हांखे राहुल, तव्हांजो हा हा नालो राहुल आहे, हा, त माना कीअं कंदा आहियो घर में? असां हिक ॿिए जो हट खां पैसा ॾेई करे ऐं मिठाई वठंदा आहियूं या लाई वठंदा आहियूं ऐं ॿेड़ी कराईंदा आहियूं। हा, पैसनि सां वठंदा आहियूं, पैसा ॾींदा आहियूं भई राहुल जो हटु खोलणो आहे त पैसा ॾेई उन मां मिठाई लाई वठी हटु खोलंदो आहे। असां दुकान खोलाईंदा आहियूं। त माना हट खोलाइण महिल उहे पैसा हटड़ीअ में रखी पोइ तव्हां सामान ॾींदा आहियो, जीअं माना दुकान जे गले में पैसा रखूं था। ऐं तव्हांखे आस आहे भई तव्हांजी नूंहं बि इहो कंटिन्यू कंदी? हा, इहो रवाजु अॼु मां सस जो कयां थी, ज़रूरु मुंहिंजी नूंहं बि कंदी। ऐं तव्हांजी भेनरुनि खे इहा ॻाल्हि ख़बर हुई? न, उन्हनि खे ख़बर न हुई। मां पाण ॿुधायोमांनि त ॾाढो हैरान थी वियूं, चई अरे तुंहिंजे में त ॾाढो सुठो आहे, असांखे ख़बर ई न आहे। चयोमां मुंहिंजे में ईअं हूंदो आहे, असांजी ससु असांखे ॿुधाई हट खोलियो। असां हेॾा मर्द हूंदा हुआ, मूंखे 3 ॾेर, 4 माना हिकु सहुरो, 4 5 ॼणनि जी हटड़ियूं रखंदा। असां हेॾो मेलो लॻाईंदा, हिक ॿिए खां ईअं वठंदा हुआसीं, हट खोलींदा, हेॾो मज़ो ईंदो हुयो, जाम मज़ो ईंदो हुयो। हा, सभु पैसा ॾेई करे सभिनी जा दुकान खोलाईंदा हुआसीं। भई रखियूं आहिनि त उनजी त मायने ख़बर हुअणु खपे न, भई हटड़ियूं कीअं हुजे। हटड़ी पोइ कहिड़े डायरेक्शन में रखणु खपे? हटड़ी ईअं रखणु खपे जंहिं पासे सूरज ईंदो आहे न उन पासे हटड़ीअ जी पूॼा करणी पवंदी आहे। हा, उगंदो आहे, हा, ईस्ट में। हे बड़ भॻवान आहे। इहो हटड़ीअ में पनो रखबो? हा, हे रखबो आहे। हा, ईअं, हा, हिते लॻाइबो आहे। अच्छा, हा, ऐं उन जे अॻियां हटड़ी। हा, ऐं हा, हे बड़ भॻवान आहिनि। इन्हनि खे मिठाई खाराइबी आहे ऐं सुबुह जे ॿिए ॾींहं ते असां उन न्याणीअ जो कढंदा आहियूं रोटी, मिठाई लाई उनखे ॾींदा आहियूं, उनखे बड़ चइबो आहे। त हे बड़ भॻवान सिंधी भॻवान? हा, उन जे करे ॾियारी बड़? हा, इन करे कंदा आहियूं। हा, बड़ भॻवान सिंधी आहे। त माना अलॻि भॻवान? हा, तॾहिं बड़ मल्हाईंदा आहियूं न, ॿिए ॾींहं ते न चवंदा आहियूं ॾियारी बड़ चंड, त हे बड़ भॻवान आहे। माना हे असांजा बड़ भॻवान आहिनि, इहे सिंधी भॻवान आहिनि, मूंखे ख़बर ई न हुई। ऐं इन्हनि भॻवाननि जे करे बड़ सेलिब्रेट थींदो आहे, ॾियारी बड़ चंड।
त मूंखे अॼु ख़बर पई। थैंक यू आंटी। पोइ हटड़ियुनि जो छा कबो आहे? 3 ॾींहं ॾीआ ॿारींदासीं, पोइ लास्ट जे चंड खां पोइ दरिया में विझी अचिबो आहे। हा, असां सभु हे जेको हे बि लॻाईंदासीं न, हे ऐं हे हटड़ियूं जेको बि असां उमल डेकोरेट कंदा आहियूं सभु दरिया में विझंदा आहियूं। अच्छा, सभु सामान। त इहा आंटी हटड़ी हिकु ॾींहुं पूजा करे रखबी आहे ऐं पोइ तव्हां चयो भई ॿियनि ॾींहंनि ते बि ॾीओ ॿारबो आहे। ठीकु आहे, त माना 2 ॾींहं हटड़ीअ ते ॾीआ ॿारना आहिनि ऐं पोइ 3 ॾींहं ॾियारी ॿर चंड पूरो थियण खां पोइ उन नेक्स्ट डे ते दरिया में सभु सामान विसर्जन करे छॾींदा। ऐं आंटी हटड़ियूं इहे जेके आहिनि इहे मिटीअ जूं वठूं कि स्टील जूं? न, मिटीअ जूं हलियल आहिनि। इहे छो? हा, असांजे वॾनि खां हलियल आहे मिटीअ जूं हटड़ियूं रखणु घुरिजे। हा, हे त हाणे माण्हुनि वरी स्टील जूं करे छॾियूं आहिनि, मगर स्टील जूं न आहिनि सही। हटड़ियूं मिटीअ जूं ई हलंदियूं। हर साल नयूं वठिजे? हा, हर साल नयूं वठिजे, पोइ उनखे दरिया में विसर्जन कजे। तव्हांखे इहा प्रथा कंहिं सेखारी? तव्हांखे इहो रिवाज कंहिं सेखारियो? मुंहिंजी ससु सेखारियो आहे। त तव्हांखे आस आहे भई तव्हांजी नुंहुं बि इहो रिवाज कंटिन्यू कंदी? उहो त मुंहिंजी नुंहुं कंदी, मूंखे ॾिसंदी त। थैंक यू सो मच आंटी, खोड़ सिखणु मिलियो तव्हां खां। ऐं मूंखे इहे सची में भॻवान मुंहिंजी ॿुधी, मूंखे ईअं जाम आस हुई भई हर साल हटड़ियुनि जी प्रथा असां कंदा था आहियूं घर में, पर छो कंदा आहियूं केरु ॿुधाए? हा, मायने न ख़बर हुई, ख़बर पइजी वई मायने वई हटड़ियूं छो रखबियूं आहिनि। ऐं इहो ख़ाली असां सिंधी कंदा आहियूं न? हा हा, सिंधी कंदा आहियूं। माना हटड़ियूं माना असां ईअं दुकान था ठाहियूं घर में एंड इन करे असां उन्हनि जी पूजा था कयूं। असां सिंधी धंधोड़ी आहियूं एंड आई फील अॻे ज़माने में त जेतिरा मर्द ओतिरियूं हटड़ियूं रखजंदियूं, बट हाणे जेतिरा मेंबर कमाइनि था घर में, मुंहिंजी मम्मी बिज़नेस वूमन आहे, मां कमाईंदी आहियां पैसा, त मूंखे ईअं थो लॻे कि असांखे 4 हटड़ियूं रखणु खपनि हिन साल घर में। हा, रखणु खपनि, रवाज बदिलाइणु खपे। अॻिलो वारो हाणे थोरो चेंज करणु खपे। वक़्त जे हिसाब सां थोरो अॻियां वधो, छोकिरियुनि लाइ बि हटड़ियूं रखूं हिकदमि एब्सोल्युटली। छोकिरियूं बि छोकिरनि वांगुरु आहिनि, सेम आहिनि, फ़र्क़ु न आहे, छोकिरो छोकिरी सेम। सदको। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। माण्हू प्लीज़ हेठि कमेंट्स में ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो वीडियो। मूंखे इहो वीडियो तव्हां ठारायो एॾे घटि नोटिस ते, उन लाइ थैंक यू। बसि असांजो सिंधी कल्चर हलंदो अचे। हा, सिंधी अॻिते वधूं ऐं तव्हां असां ॿारनि ते आसीस कजो भई अहिड़ा वीडियो ठाहियूं, पंहिंजूं प्रथाऊं असां वीडियो जे रस्ते जमा कयूं जे माण्हुनि ताईं पहुचनि। सही ॻाल्हि आहे। मूंखे नथो लॻे जेके ॿाहिरि रहंदा आहिनि उन्हनि खे इहो ख़बर हूंदी या हटड़ियूं मिलंदियूं हूंदियूं। सही था चओ, उन्हनि खे ख़बर न हूंदी, हे पाण ॾिसी उन्हनि खे ईअं लॻंदो भई असां इहो ॾिसूं था, है न। ऐं हटड़ियूं आई थिंक ख़ाली उल्हासनगर में मिलंदियूं आहिनि। अॼु मुंहिंजी एडिटर वई हुई शूट करणु, हटड़ी वारीअ सां ॻाल्हाए बि आई, हुन चई 2 महीना अॻु खां चालू कंदा आहिनि इहो ठाहिणु। इहो सभु रील्स असां इंस्टाग्राम ते विधा आहिनि, त प्लीज़ चेक कजो। असांखे सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते सब्सक्राइब कयो, प्लीज़ घंटी वॼायो, हिन वीडियो खे लाइक कयो ऐं हेठि कमेंट में खोड़ प्यार ॾियो आंटी खे। तव्हांखे ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पुछणियूं आहिनि असांखे हेठि ॿुधायो। ओके, ॾियारी ॿड़ चंड जूं तव्हांखे खोड़ वाधायूं। ॾियारी ॿड़ चंड जूं खोड़ वाधायूं। तव्हांखे लखे करोड़े अरबे खरबे वाधायूं, जिते बि आहियो दुनिया में शल ख़ुशि जो एंड थैंक यू। सभु सिंधी ख़ुशि रहो, जिते बि हुजो ख़ुशि रहो। बाय।